हैदराबाद में खबर शामिल कंदासी जिथे डेंगी वायरस जा केसेस रिपोर्ट थियण जो सिलसिलो जारी है। हैदराबाद में गुज़रियल 24 कलाकनि अंदर 27 डेंगी जा नवा केस रिपोर्ट कया विया आहिनि। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया हैदराबाद में जिते डेंगी वायरस जा केस रिपोर्ट थियण जो सिलसिलो जारी है। हैदराबाद में गुज़रियल 24 कलाकनि दौरान 27 डेंगी जा नवा केसेस रिपोर्ट थिया आहिनि। सेहत खाते पारां इहो ॼाणायो वियो आहे। डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर जी लिस्ट में नव केसेस रिपोर्ट थिया आहिनि। अहम ख़बर खां अवांखे आगाह कयूं पिया हैदराबाद में डेंगी वायरस जा केसेस रिपोर्ट थियण जो सिलसिलो जारी है। हैदराबाद में गुज़रियल 24 कलाकनि दौरान 27 डेंगी जा नवा केस रिपोर्ट थिया आहिनि। हैदराबाद में डेंगी वायरस जा केसेस रिपोर्ट थियण जो सिलसिलो जारी है। हैदराबाद में गुज़रियल 24 कलाकनि अंदर 27 डेंगी जा नवा केस रिपोर्ट किया आहिनि, जॾहिं त सेहत खाते पारां लिस्ट में सिर्फ़ 9 केस रिपोर्ट ॼाणाया विया आहिनि। डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस जी लिस्ट में 9 केसेस रिपोर्ट ॼाणाया विया आहिनि। हैदराबाद में अवांखे ख़बर ॿुधाए रहिया आहियूं डेंगी वायरस जा केसेस रिपोर्ट थियण जो सिलसिलो जारी है। हैदराबाद में गुज़रियल 24 कलाकनि अंदर 27 डेंगी जा नवा केस रिपोर्ट कया विया आहिनि। डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस जी लिस्ट में 9 केसेस रिपोर्ट थिया आहिनि। एक भेरो ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया हैदराबाद में डेंगी वायरस जा केसेस रिपोर्ट थियण जो सिलसिलो जारी है। हैदराबाद में गुज़रियल 24 कलाकनि अंदर 27 डेंगी जा नवा केसेस रिपोर्ट थिया आहिनि। सेहत खाते पारां इहो ॼाणायो वियो आहे। डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस जी लिस्ट में 9 केसेस रिपोर्ट थिया आहिनि। एक भेरो ॿीहर अवांखे आगाह करे रहिया आहियूं हैदराबाद में डेंगी वायरस जा केसेस रोज़ाने जी बुनियाद ते रिपोर्ट थी रहिया आहिनि। हैदराबाद में गुज़रियल 24 कलाकनि अंदर 27 डेंगी जा नवा केस रिपोर्ट कया विया आहिनि। डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस जी लिस्ट में सिर्फ़ 9 केस रिपोर्ट थियण ॼाणायो वियो आहे। अहम ख़बर खां अवांखे आगाह करे रहिया आहियूं हैदराबाद में डेंगी वायरस जा केसेस रिपोर्ट थियण जो सिलसिलो जारी आहे। एक भेरो ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया हैदराबाद में डेंगी वायरस जा केसेस रिपोर्ट थियण जो सिलसिलो जारी है। तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद में आवाज़ न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर इरफान अली बुगियो असां सां लाइन ते मौजूद है। जी इरफान अली, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी ॻाल्हि आहे, हैदराबाद में गुज़रियल 24 कलाकनि दौरान डेंगी वायरस जा 27 नवा केसेस रिपोर्ट थिया आहिनि। सेहत खाते मूजिबि डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस जी लिस्ट में 9 नवा केसेस रिपोर्ट थिया आहिनि, जॾहिं त गुज़रियल 24 कलाकनि दौरान हाकारी केसेस जी जेका शरह आहे उहा 17% रिकॉर्ड कई वई आहे। गुज़रियल 24 कलाकनि दौरान सिविल अस्पताल हैदराबाद में 18 नवा डेंगी जा मरीज़ दाख़िल थिया, जॾहिं त सिविल अस्पताल जी इंसान मूजिबि अक्टूबर महीने दौरान 325 डेंगी जे मरीज़नि खे इलाज लाइ अस्पताल में दाख़िल कयो वियो। तव्हांखे ॿुधायूं हैदराबाद में डेंगी वायरस जा केसेस रिपोर्ट थियण जो सिलसिलो जारी है। ठीक है इरफान बुगियो अपडेट करण लाइ, महिरबानी।